अस्सलाम वालेकुम दोस्तों, एक ॿी नई वीडियो में तव्हांखे खुश आमदीद। दोस्तों, जेकॾहिं तव्हां वटि को न्यूज़ चैनल आहे या तव्हां वटि को यूट्यूब चैनल आहे ऐं तव्हां उन जो लोगो ठाहिणु चाहियो था, बहितरीन लोगो जेको घुमण वारो लोगो हूंदो आहे, जेको गोल गोल फिरंदो आहे, अगरि तो तव्हां ठाहिणु चाहियो था त बिल्कुलु सही वीडियो तव्हां ॾिसी रहिया आहियो। त वीडियो खे मुकमल ॾिसंदा त तव्हांखे जीअं पूरो सम्झाए सघूं। सभ खां पहिरीं प्ले स्टोर ते वेंदा, तव्हां प्ले स्टोर ते लिखंदा 3D क्यूब लाइव वेलपर। हे जीअं मूं लिखियो आहे ईअं ई तव्हां लिखंदव त प्ले स्टोर ते वेंदव त हे 3 नंबर ते ॾिसंदव त इहा आहे ऐप जेकी आहे, मां निशान बि हणां थो, इन खे तव्हां ओके करे हिन खे तव्हां डाउनलोड कंदव। हीअ जीअं ई डाउनलोड थिए, मां हिते थोरो वीडियो खे मां रोकियां थो, तव्हांखे मां डाउनलोड थी वञे त मां वरी इन खे जेको आहे त ओपन वारो ऑप्शन जीअं ईंदो तव्हांखे मां ॿुधायां थो। इन खां ओपन वारो जीअं ऑप्शन अचे थो, उन खां पहिरीं तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश त असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा हलो। जी जो दोस्तों, हीअ ऐप ओपन थी वई आहे, हिन खे मां ओपन कंदुसि। ओपन करण खां बाद में कुझु हिन जो हीअं इंटरफेस नज़र ईंदो, हिन खे बि तव्हां अलाउ कजो। जीअं ई थोरो इंतज़ारु कयूं था, स्टार्ट वारो बटण ईंदो। स्टार्ट वारे बटण खे तव्हां हणंदव, सभ खां पहिरें नंबर ते लिखियलु आहे एड क्यूब इमेज। जीअं ई पहिरें नंबर खे हणंदव त 6 ऑप्शन ईंदा असांखे तस्वीरनि जा। इमेज जंहिंमें लिखियलु हूंदी, इन सभिनी में तव्हां जेको तव्हांजो ठहियलु आहे लोगो या नालो, उहो हिन में तव्हां तस्वीर जेकी हिन में अपलोड कंदव। जेका बि तव्हां न्यूज़ जे हिसाब सां, पंहिंजो नाले जे हिसाब सां जेका बि तव्हां पिक तयारु कई आहे उहा। मिसाल जे तौरु मां हिकिड़ो लोगो खणा थो हिते, एस वारो। मिसाल जे तौरु हिन खे त हेठि क्रोप वारो निशान आहे विचों, इन खे ओके कंदो त हिते इमेज एड थी वेंदी। ईअं ई तव्हां 6 इमेज तव्हां एड कंदव, नंबर हिकु करे पोइ ॿी कंदव, वरी उहा ई साॻी इमेज तव्हां जेकी पहिरीं एस वारी कई। मां त मूं वटि इहो लोगो आहे, तव्हां कहिड़ो बि पंहिंजो पसंदीदा लोगो करे सघो था। वीडियो पूरो दोस्तों ॾिसिजो, जीअं तव्हांखे पूरी तरह सां सम्झ में अची वञे। तव्हां वटि अगरि को वेब चैनल आहे या तव्हां वटि को यूट्यूब चैनल आहे या को कहिड़ो बि चैनल आहे, उन जे लाइ तव्हां इहो घुमण वारो लोगो ठाहिणु चाहियो था त हीउ तमामु बहितरीनु तरीक़ो आहे। जीअं ई 5 ई तस्वीरां मां कंदो वञा थो, तक़रीबन असां 5 करे चुका आहियूं। दोस्तनि खे गुज़ारिश त असां तव्हांजे लाइ वीडियो ठाहींदा आहियूं। असांजे चैनल खे लाइक कजो ऐं कमेंट में ज़रूरु ॿुधाइजो त तव्हांखे हीअ वीडियो कीअं लॻो। असां सिंधी भाइरनि जे लाइ वीडियो ठाहींदा आहियूं। जीअं उहो उर्दू चैनल त खोड़ सारा आहिनि, पर सिंधी ज़बान में ठाहिणु ज़रूरी हो त जीअं सिंधी दोस्त जेके असांजा आहिनि आसानी सां सम्झी सघनि। त हीअ एड आयो आहे, एड खे मां कट कंदुमि। त दोस्तों, असांजूं 6 इमेज जेके आहिनि एड थी वयूं आहिनि। हाणे हेठि लिखियलु आहे सेट वेलपेयर, इन खे हणंदव त हीअं जेको आहे त कुझु नज़र ईंदो। हाणे हिन खे अञा वधीक असां बहितरीनु कंदासीं त वरी ॿिए नंबर ते आहे चूज़ गैलरी BG। हाणे हिते तव्हां इन जो पोयों जेको बैकग्राउंड आहे असांखे ब्लू करिणो आहे। इन जे लाइ तव्हांखे ब्लू तस्वीर हिकु लाज़मी हुजे, ग्रीन साई साई तस्वीर आहे। इहा तव्हांखे गूगल तां बि मिली वेंदी, कहिड़ो पार ऑप्शन गूगल ते लिखंदव न ग्रीन, त तव्हांखे पाण ई इहा खोड़ सारी अची वेंदो। अपलोड करे रखो, हिन जो पोयों बैकग्राउंड बि ग्रीन थी वियो। हाणे असांखे 3 नंबर ते अचिणो आहे, और 4 नंबर ते अचिणो आहे क्यूब कंट्रोल जिथे लिखियलु आहे। इन खे हणण खां पोइ तव्हां जेको आहे त हिन जी साइज़ हेठो आहे 3 नंबर ते, ऐं हिन जो जेको आहे त असां हीअ ॿियो नंबर ऑप्शन बंदि करे हलाए ॾिसूं त हीअं थो फिरे। असांखे अञा हिन खे बहितर करिणो आहे। ॿियो ऑप्शन जेको आहे त थोरो वधाइणो आहे, पहिरियों ऑप्शन ख़तमु करिणो आहे, सफ़ा 0 करिणो आहे। हाणे ॾिसंदासीं सेट वेलपेयर खणंदासीं त ॾिसो दोस्तों, हीअ तमामु बहितरीनु जेको नमूने सां घुमी रहियो आहे। ईअं ई तव्हां बि ठाहे सघो था। अञा वधीक हिन खे इहो करिणो आहे त हाणे असां इन जी थोरी साइज़ वॾी करे ॾिसूं त कीअं थो लॻे। साइज़ तव्हां साइज़ पंहिंजे हिसाब सां रखी सघो था। इहा वॾी साइज़ तमामु बेकार, मतिलबु मज़ो नथी करे। वॾी साइज़ खे असां थोरो न कंदासीं, घटि कंदासीं। पहिरीं वारी मुंहिंजे ख़्याल में बहितर हुई। जीअं हुई इहा साइज़, हाणे ॾिसूं त हीअ तयारु थी वियो। दोस्तों, असांजो इहे जेको आहे त तयारु थी वियो। हाणे असांखे हिन खे ॿियो कुझु बि न आहे करिणो। हिन जे लाइ हिन खे असां स्क्रीन रिकॉर्डर जे तौरु हिन खे असां रिकॉर्ड कंदासीं। इहो हिते ई घुमंदो रहे, तव्हांखे हिते स्क्रीन रिकॉर्डर जी ज़रूरत पवंदी। मुंहिंजो त हिते स्क्रीन रिकॉर्डर चालू आहे, न त तव्हांखे मां सम्झाए छॾियां
छो जो सभिनी दोस्तनि खे ख़बर हूंदी त स्क्रीन रिकॉर्डर छा हूंदो आहे। जेको स्क्रीन हूंदो आहे मोबाइल जी, उहा रिकॉर्डिंग कंदो आहे। मिसाल जे तौरु हीउ मूं वटि पियो आहे स्क्रीन रिकॉर्डर। तव्हां बि प्ले स्टोर तां डाउनलोड करे छॾींदा। पोइ जॾहिं बि तव्हां हाणे ईअं कंदव स्क्रीन रिकॉर्डर ओपन करे, तव्हां वापसि जीअं हिते हिन जॻह ते ईंदो सोरी हे मुंहिंजो जेको आहे त थोरो कटिजी वियो। मां वराए हिन में वञा, वराए हिन खे असां ओपन कयूं था। हाणे सेट वेलपेयर, ठीकु आहे दोस्तो। हाणे सेट वेलपेयर खे जीअं ई हलंदो तव्हां हिते स्क्रीन रिकॉर्डर चालू कंदव। स्क्रीन रिकॉर्डर चालू करे हिन जी तव्हां रिकॉर्डिंग कंदव। मां रिकॉर्डिंग करे छॾियो आहे। कुझु सेकंड 5-6 सेकंड जेके आहिनि मूं रिकॉर्डिंग कयो आहे। तव्हां बि रिकॉर्डिंग करे उहो सेव करे छॾींदव। पोइ अचिणो आहे तव्हांखे काइन मास्टर में। काइन मास्टर में अची करे तव्हां हे जेको ऑप्शन आहे तव्हां हिन खे हणंदव। तव्हां दोस्तनि खे त मुंहिंजे ख़्याल में काइन मास्टर हलाइण ईंदो हूंदो। तव्हां हे 16:9 वारो जेको आहे त ऑप्शन खे ओके कंदव। ओके करण खां पोइ तव्हांखे हाणे जेको वीडियो आहे जेको जंहिं ते तव्हां लोगो हलाइणु चाहियो था उन वीडियो खे तव्हां गैलरी मां खणंदव। जेको बि वीडियो हुजे तव्हां जंहिं ते लोगो रखणु चाहियो था घुमण वारो। पोइ मिसाल जे तौरु मां पंहिंजो हे वीडियो गैलरी मां खयो आहे। ठीकु आहे दोस्तो। हाणे हिन ते मूंखे लोगो रखिणो आहे। मां लायर में जेको हीउ वीडियो आहे मुंहिंजो ओपन करे ॾिठुमि। हाणे मां हिन खे लायर वारे ऑप्शन में जेको आहे ओके कंदुसि। पोइ मथे वारो पहिरें नंबर वारो ऑप्शन इहो ओके कंदुसि। हाणे मूंखे जेको लोगो मूं सेव कयो हो उहो खणणो आहे। उहो हीउ कुंड में पियो आहे एस वारो। त दोस्तो हीउ मां हिते हिन खे हलाए ॾिसां त हिन तरह नज़र हिन खे असांखे थोरो कटिणो आहे। त हिते ई तव्हां हेठि ॾिसंदो लिखियलु आहे क्रोपिंग जो निशान। हाणे क्रोपिंग जो हणी करे हिन खे थोरो मां मथे कंदुसि। हिन खे बि नंढो कंदुसि। जेके अञा हिन जी वटियूं थोरियूं कारे नमूने सां नज़र अचनि थियूं। अञा वटियूं बि थोरियूं असां सोड़ियूं कंदासीं हेठां मथां चारों तरफ़। मुंहिंजे ख़्याल में हाणे हिते सही आहे। ठीकु आहे दोस्तो। हाणे हिन खे असां ओपन करे ॾिसूं त कीअं थो नज़र अचे। त कुझु हीअं नज़र अची वियो आहे। हाणे असांखे ॿियो करिणो न आहे। वरी हिते ई ॾिसंदव त हेठि ईंदो ऑप्शन कोरम की। इन खे हणी तव्हां हिन खे इनेबल कंदव त हे जेको आहे पोयों बैकग्राउंड सां कटिजी वेंदो। हिन मथे ऑप्शन खे थोरो असां वधायूं था टिक करे। हाणे जेको आहे हिन खे थोरो मां वॾो कयां थो। हाणे हिन खे मां कहिड़े बि कुंड सां रखी सघां थो। मिसाल जे तौरु मां हिन खे हिते रखां थो। ठीकु आहे। हाणे मां ओपन करे ॾिसां। जीअं ई ओपन मां कयो त दोस्तो हीउ ॾिसो तमामु बहितरीनु नमूने सां घुमी रहियो आहे। उमेद तव्हां दोस्तनि खे पोइ हिन वीडियो खे तव्हां सेव कयो। उमेद तव्हां दोस्तनि खे असांजो वीडियो ज़रूरु पसंदि आयो हूंदो। कमेंट में ज़रूरु ॿुधाइजो। वॾी महिरबानी।